वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सिंध में बरसातुनि सबबि 300 माण्हुनि जे फौतियुनि जी तस्दीक़ करे छॾी। संदसि चवण त हलंदड़ साल रिकॉर्ड बरसातूं थियूं आहिनि। 15 लख घर पट पइजी विया आहिनि। 1 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। सिंध में 90% ज़राअत तबाह थी वई आहे। सूबे में 10 लख तंबुनि जी ज़रूरत आहे। सरहदी वारा ॾुखे वक़्त में मुतासिरनि जी मदद लाइ अॻिते अचनि। ॾुखियूं हालतूं आहिनि। अवाम खे रोड बंदि न करणु घुरिजे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि में घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण समेत धारदार वाक़िअनि ऐं हादसनि में 14 ॼणा हयातियूं विञाए वेठा, केतिरा ई ज़ख़्मी। कंदकोट वेझो ॻोठ प्यारो सब्ज़ोई में घर जी छित किरण सबबि 5 ॿार दॿिजी फौत थी विया। 3 फौत थी विया। 2 ज़ख़्मी। हयातियूं विञाईंदड़नि में 7 वरनि जो वहीद, 5 वरनि जी रहमत ऐं 3 वरनि जी नुसरत शामिल। मीरपुर ख़ास जे ॻोठ सैयद बचल शाह में घर जी छित ढही पई। नींगर कमलेश दम ॾिनो। संदसि वालिदीन ज़ख़्मी। गोसपुर वेझो बि ॻोठ खैर मोहम्मद नसीरानी में घर की भित किरी पई। ॿारड़ो एजाज होगाई अजब जो शिकार। साले पट लगे ॻोठ कैड़ी में वेझी किरण सबब नींगर असद मला हयाती विञाए वेठो। संदसि पीउ ज़ख़्मी। दादू राज़ी ते रेती में भी घर जूं छितियूं ऐं भितियूं किरण सबब औरतनि ऐं ॿारनि समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। मदईजी में घर जी छित किरण सबब औरत साह ॾिनो। जुंगल में भित किरण सबब 3 वरनि जी ॿारड़ी हयाती विञाए वेठी। सिंध सरकार सिंध फील्ड रिलीफ फंड से कायम करे छॾियो आहे। वज़ीर ऐं MPS 1 महीने जी पगार फंड में ॾींदा। 17 ग्रेड ऐं उन खां मथे जा सरकारी मुलाज़िम 5 ॾींहंनि ऐं 16 तोड़े उन खां हेठि ग्रेड जा मुलाज़िम 2 ॾींहंनि जी पगार रिलीफ फंड में ॾींदा। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे बरसातुनि सबबि लखें माण्हू बेघर थी विया आहिनि। इंटरनेशनल डोनर्स ऐं ॿिया इदारा रिलीफ फंड्स में रक़म जमा कराई। इलेक्शन कमीशन कराची में भी मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं। PCB पारां 6 अहम इदारनि जी रिपोर्ट खां पोइ सिंध जे गादी वारे शहर में चूंडूं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकार सुल्तान राजा की सरबराही में इलेक्शन कमीशन जे इजलास में कराची में बरसात सबबि मकानी चूंडनि जे हवाले सां गौर वीचार खां पोइ अहम फ़ैसिलो कयो। कराची समेत सॼी सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्को किथे ज़ोराइतो मींहुं। नॉर्थ कराची, औरंगी टाउन, नॉर्थ नाज़िमाबाद, सऊदाबाद, एयरपोर्ट, शाह फैसल कॉलोनी, कोरंगी में वक़्फ़े से बरसात। सिंध के अक्सर इलाइक़नि में 25 अगस्त ताईं मींहुं जारी रहण जो इम्कान। हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े से मींहुं सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। हैदपुर, दादू, कंडियारो, मटियारी, बदीन समेत ॿियनि इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत आहे। हज़ारे घर ढही पिया। माण्हुनि जो लखें रुपयनि जो नुक़सान। बरसाती पानी बर्बाद करे छॾियो। सूबे में सुभाणे भी तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु भेरो ॿीहर ॿोॾि मुतासिर जी मदद की अपील करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ सरहदी वारा ॿोॾि मुतासिरनि जी मदद कनि। मुल्क में बरसात सबबि तबाही वधी रही आहे। माण्हुनि जो वॾो नुक़सान थियो आहे। मदद करणु असांजो फ़र्ज़ु आहे। NDA में ऐं ॿिया इदारा गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म रेस्क्यू ऐं रिलीफ जो कमु तेज़ करण जी हिदायत करे छॾी। गुडू वटि सिंधु नदी में पानी की सतह में लाथ। गुडू बैराज में मथाहीं दर्जे की ॿोॾि बरक़रार। पानी जो मथां वहिकिरो 5,44,847 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 5,42,670 क्यूसिक रिकॉर्ड। फ्लड कंट्रोल रूम मूजिबि बैराज वटि पानी की सतह में घटिताई आई है। इस्लामाबाद की अदालत PTI अॻवान शहबाज गिल जी वधीक जिस्मानी रिमांड वारी पुलिस की इस्तदा रद्द करे छॾी। जुडिशल मैजिस्ट्रेट मलिक अमान की अदालत महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। PTI अॻवान शहबाज गिल के सख़्त पहिरें हेठि अदालत में पेश कयो वियो। स्पेशल प्रोसिक्यूटर अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त पुलिस शहबाज गिल खां जांच करे रही है। अञा जांच पूरी न थी। जवाबदार जो पॉलीग्राफिक टेस्ट भी कराइणो आहे। इस्लामाबाद पुलिस हथियार रखण के केस में जवाबदार जो जुडिशल रिमांड की इस्तदा कई। इस्लामाबाद हाई कोर्ट शहबाज गिल ते तशद्दुद जी जांच जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जी वक्ती चीफ जस्टिस आमिर फारूक एक्यूएस फंड ते बदल जारी कयो। अदालत जो चवण चाहे जूं जमे करण की आड़ में कंहिं जवाबदार ते तशद्दुद की इजाज़त नथी ॾेई सघिजे।
आइन ऐं अदालतूं कैदियुनि जे हक़नि ऐं खैन तशद्दुद सां बचाइण जूं मुहाफ़िज़ आहिनि। शहबाज़ गिल ते तशद्दुद जे इल्ज़ामनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। घरू वज़ारत शहबाज़ गिल ते तशद्दुद जे इल्ज़ामनि जी जांच कराए ऐं हाई कोर्ट जे रिटायर्ड जज जी सरबराही में इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो। इलेक्शन कमीशन तोशाखाना केस में इमरान खान की नाअहली लाइ 6 MNS जूं दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर की सरबराही में 4 रुकनी बेंच इमरान खान की नाअहली लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। इलेक्शन कमीशन इमरान खान जे वकीलनि जे दलीलनि ते संदसि नाअहली वारियूं दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। सिंध के गेस्ट्रो की बीमारी से ज़ाब्तो न आयो। बाहू खोसो जो रहवासी 15 वरन जो नींगर कराची जी जिना अस्पताल में फौत थी।